वतायो फ़क़ीर मुल्ला ऐं सेवियूं। आज़ाद पियू यूट्यूब चैनल में भलीकार हूँ आहियां आज़ाद मुख्तियार जरवार। साथियों, अॼु जो किस्सो तमामु दिलचस्प ऐं मज़ेदार आहे। मुकमल वीडियो ज़रूरु ॿुधिजो ऐं जेकॾहिं तव्हां चैनल ते न्यू आहियो त चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। साईं वतायो फ़क़ीर जा किस्सा त हिंद तोड़े सिंध में मशहूरु आहिनि। सो अॼु जो किस्सो हीअ आहे त वताये फ़क़ीर खे साईं ॿियनि खाधनि सां गॾोगॾु सेवियूं पिणु पसंदि हूंदियूं हुयूं। साईं ज़िंदगी गुज़रंदी रही, रमज़ान जो भलारो महीनो बि शुरू थी वियो। सो वताये पंहिंजी अमड़ खे चयो त अम्मा हेल आऊं बि 27 रोज़ो रखंदुसि, सो मूंखे यादगिरी ॾियारजांइ। 27 रोज़ो रखंदुसि ऐं सेवियूं पिणु खाईंदुसि। अमड़ चयो हाओ बा भली तुंहिंजी मर्ज़ी आहे। वताये चयो अम्मा ख़्यालु अथमि त रमज़ान जी 26 तारीख़ जो रोज़ो ऐं 27 जो आऊं बि रखां ऐं 27 जे राति जो जेकी सेवियूं मस्जिद में ईंदियूं से बि वञी खावां ऐं उहो रौशो बि ॾिसां त रोज़ा कीअं था सेवियुनि खे कीअं था मरोड़ियो सरोड़ियो पेट में सथीनि ऐं कीअं था मरियो मट थियनि। माण्हू चयसि अबा तुंहिंजी मर्ज़ी, भले मस्जिद में वञी रोज़ो खोलजां, पर अबा वताया पंहिंजी मानी बि खणियो वञजां, ईअं न वञजां। मता माण्हू चवनि त वतायो रुॻो सेवियूं खाइण लाइ आयो आहे। सो साईं रमज़ान जो महीनो भलारो शुरू थी वियो। रोज़ा गुज़रंदा विया, पहिरियों ॿियो टियों ईअं कंदो नेठि 27 रोज़ो बि अची पहुतो। साईं वताये फ़क़ीर बि 27 जो रोज़ो रखियो ऐं 27 जो रोज़ो जॾहिं अची इफ़्तार जो टाइम थियो त वताये चयसि अम्मा हाणे मानी ॾे त आऊं वञी मस्जिद में रोज़ो खोलियां। वताये जी अमड़ चयो हाओ अबा इजो थी मानी पचाए ॾियां। साईं माण्हू उथी मानी पचाइण लाइ वतायो वेठो हो। वताये जी अमड़ अञा हथ में छाणू खणी अटे खे जो खयाई ऐं साफ़ु कयाई ऐं अटो ॻोहण ऐं मानी पचाइण जी तयारी कयाई त मथां ॿांग अची वई। वताये जी अमड़ सोचियो त ॿांग पूरी थिए त कलमूं भरे पोइ मानी थपियां। साईं हिकिड़ी ॿांग पूरी थी त हुन मानी अञा थपी ऐं थपण जी शुरूआती मस कई त मथां वरी ॿी मस्जिद में ॿी ॿांग शुरू थी वई। साईं जीअं तव्हां ॿुधो हूंदो त रमज़ान मुबारक जे महीने में या हूं बि हिक जे पोयां ॿी ॿांग ईंदी आहे। मुख़्तलिफ़ मस्जिदनि में टाइम जो फ़र्क़ु हूंदो आहे, सो मस्जिदनि में ॿांगूं हिक ॿिए पुठियां ईंदियूं रहंदियूं आहिनि। साईं वताये जी अमड़ बि मानी थपणु शुरू कई त ॿी मस्जिद में ॿांग शुरू थी वई। उन लाइ सोचाई त तरसी ॿांग अज़ान ख़तमु थिए त कलमो भरे पोइ मानी थपियां। साईं उन लाइ तरसी उहो ॿांग पंहिंजी पुॼाणी ते पहुतो त मथां वरी टी ॿांग अची शुरू थी वई। माण्हू जे डेग करण ते घणी देरि थियण ते वताये माउ खे चयो अम्मा इन्हनि ॿांगनि पाण में ॿधी कई आहे त जीअं तूं मानी पचाए न सघीं ऐं तूं उन्हनि खे हाणे ढंढ में ऐं मानी पचाए ॾे त सेवियूं ॿुट खाई वेंदा। पर संदसि माणसि ॿांग ॾांहुं ताहींदी रही ऐं ॿांगूं हिक ॿिए पुठियां ईंदियूं रहियूं। ईअं जो कुझु टाइम 5-7 मिंट गुज़री विया। वताये खां ताईं सिबर न थियो ऐं वतायो फ़क़ीर डोड़ंदो मस्जिद में आयो ऐं उथियो ऐं मानियुनि खे छॾियाई ऐं डोड़ंदो मस्जिद में आयो ऐं अची जमायतुनि सां रोज़ो खोले सेवियुनि खे लॻी वियो ऐं सेवियूं खाई जॾहिं नड़ थियो तॾहिं उते चयाईं त चङो थियो जो आऊं निकिरी आयुसि, जे अम्मा जे चवण ते लॻा हा त मुला सेवियूं खाई वञनि हा ऐं आऊं रुॻो धोतल थांव अची ॾिसां हा। साईं उमेदु आहे वताये फ़क़ीर जो गुफ़्तो तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं वतायो फ़क़ीर पंहिंजे मट सां पाण आहे, सो हुनजो को बि मट न आहे ऐं हुनजा गुफ़्ता हिंद तोड़े सिंध में मशहूरु आहिनि। वधीक इन क़िस्म जूं कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा।